ये मुड़ंदे ही कोन न मां तो के मुंह में सीधी थी देखारिया अरे जाठा रोजगार ॾीने हिननि वांदनि खे हाँ वॾा रोज़गार ॾियनि हाँ हींअर जो शुरू थिया कुत्ता कमीना बेकार रोज़गार तव्हांखे मिलंदो मासी माना मां रोला कयां इहो तुंहिंजो पुटु गंजो सॼो ॾींहुं ॻोठ में वधे थो थुकूं खाईंदो उनखे त तूं राणो चवंदी आहीं मां सेबतो सिकूं आहियां सेबतो यकीन नथो अचई न त पोइ हल इलेक्शन कराए ॾिस तुंहिंजो इहो गंजो वधीक या मां वधीक फुल कॉमेडी सीरियल गंजो वियो काते पार्ट 2 वाह वाह सॼो मुल्क सावक ई सावक लॻो पियो आहे अखि खुटी थी वञे सावक नथी खुटे केरु थो चए त असांजो मुल्क सरसब्ज़ ऐं साओ न आहे वाह वाह ओ वॾा मुल्क साओ कोन थियो आहे पर तोवारो जेको मास्क आहे न उहो अखियुनि ते खड़ी वियो आहे ॾिसी नथो पाण चाढ़े वरी चीतो सावक लॻी पई आहे अरे हो कंहिं मुंहिंजे मुंहं ते मास्क चाढ़ियो वॾा इहे सभु तुंहिंजा कम आहिनि ॿी ॻाल्हि कदो कर टाइम न वञा अॼु छा करिणो आहे इहो ॿुधा ॿुध हाणे जंहिंजे बि मुंहं ते मास्क न हुजे उनखे हिते रोकणो आहे उनखे पेस्तो करिणो आहे उनखे ज़लील करिणो आहे पैसा ॾिनई त पोइ खणी सोचींदासीं ठीकु आहे अरे रे मास्क छो थो पाई हा अरे मूंखे त आहे मां माण्हुनि जी ॻाल्हि थो कयां तयारी थो कयां वॾा अरे त पोइ तयारी हेॾे पाण में कयो न ॿई ना वॾा वॾा साम्हूं मुर्गो थो अचई सो बि मुठ पाए अरे बीरत केर रही केॾा आयो आई ऐं हे चोरनि वारी बुट छो पाती ना मास्क था पायूं त मुकावर था कयो जे बुट था वधो त मुकावर था कयो हाणे तूं असांखे सेखारींदे तूं सेखारींदे त माना बुट था हणो इहा मास्क न था पायो असांखे छा कंदो अरे सिधो थी अरे वठीस मुंहिंजे तरफ़ां न न न ख़्याल सां कमीशन फाड़ियो जी अरे रे राति जो कयो ओरियूं ऐं ॾींहं जो वरी बुटू ॿधी था घुमो वरी कयो था वॾे था नमूना आयो वॾा अजीब कानून आहे मास्क नथा पायूं तॾहिं बि मार मुंहुं ढकियूं था तॾहिं बि मार ऐं मिठा ग़लती कंदे त सज़ा त मिलंदई न कहिड़ी ग़लती कई आहे भाउ अरे रे वरी जमादार जी पट सां बहस थो करी अरे बुट ॿधी टपंदे त असां तोखे फोरू सम्झंदासीं न शरीफ़ ॻोठाणो त कोन सम्झंदासीं जमादार जी पट जो ब्लड प्रेशर हाई करे छॾी सिपाही मिठा गोरी ॾे मां चवां थो ब्लड प्रेशर जी गोरी ॾे अॼु मुंहिंजे हथां माण्हू मरी पवंदो वॾे खे गोरी गुलेली में विझी वात में ठोकी अरे पिटिया जहिड़ो तूं सिलो तेड़ी तुंहिंजी गोरी सिलो एसी ताईं त मां वञी किरंदुसि उठ कर वॾा गोरी साहब थधो थी एतिरो जज़्बाती न थी जे अटैक पइजी हुई त तो जहिड़ो ज़ीपट असांखे किथां मिलंदो सिपाही मिठा ॻोठ में रहंदड़ हर अहिड़े माण्हूअ जे ॻिचीअ में मुंहिंजो खून विझिजो जेके मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई था कनि ऐं मूंखे बाहि था ॾियारनि अरे तव्हां अहिड़ो कमु कयो छो था जंहिंसां वॾे अरे ज़ीपट आयो हिनखे चिड़ थिए हा तव्हां बुट अरे ॿधी हा ॿधी छो आयो आहीं वॾा मूं त मास्क जी जाइ ते वरी बि बुट ॿधी आहे न जमादार साहिबु तव्हां रुगो इहो ॿुधायो बुट हणूं या मास्क पायूं वञूं काॾे अरे वरी बात सुणी तोखे ख़बर आहे त मां यहाँ जमादार ज़ीपट मार ॾींदो आहियां उफट ऐं मुजरिम मूंखां माफ़ी वठंदो आहे झटपट वॾा थधो थी मिठड़ो मरी पवंदो त खून ॻाटे में पइजी वेंदो अरे त पोइ मूंखे रोकींदा कयो न जे मां चिड़ी थो पवां वॾा इहो रोकण मिठड़े झाके जो कमु आहे अरे पिटिया जेसीं ताईं ही मूंखे रोकींदो एसी ताईं या मां माण्हू मारे विझंदुसि या पाण किरी पवंदुसि वॾा तोखे रोके चई असांजे वात में
सूर सूर हा पइजी वियो आहे वाहन में बि इते बि सूर ई पवंदो हूंदई पइजी थो वञे उन करे तूं पहिरियां मेडिकल स्टोर ते वेंदो कर उतां गोरियुनि जो फतो वठी उहो सॼो खाई ईंदो कर लॻे थो त सेठ धनुअ खे तव्हांजी तव्हां ॾियणी पवंदी अरे छा चई रे सेठ खे तव्हां ॾींदे माना मोचड़ा घुरी थो वठी न ॼाए न लठियुनि जी झकोर अरे हल 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 किल थो करी हल हल वॾा तूं वहीं पर हे ॻोठाणो वॾो कटकू हो वॾो गंधार हो वॾो कुत्ते जो पुछो इहो अरे त पोइ पंहिंजो नालो खणण में एॾी देर किथे थी कपिड़ो यको चंदो तो अची कपड़े वठो यार तुम नाराज होता है क्या करें हम कपड़ा उठाओ तो पुलिस वाला लॉकडाउन के वजह से हमारा गाड़ी का हवाला निकाल देती है यार बहुत ख्वार करे थी पुलिस के क्या कजे अच्छा हाणे जी वॾी तरक़ी कई अथव पहिरियां खणंदा हुओ कुल्हनि ते कपिड़ा हाणे जी मोटरसाइकिलूं खणी कायूं अथव यार नाराज न थी कपड़ो अची वेंदी तू कलर ॿुधाए चल लाले के आयो घणे तो हिकिड़ो वॻो ॾीं लाला हिकिड़ो सूट तो के 1800 में पवंदी जबरदस्त कपिड़ो हूंदो लाला जी ॻाल्हि हिकिड़ी हूंदी आहे मुस्लमान आहियां बाबा ज़बान न कंदी आहियां हाँ कसम नामो खणी निकितो हुई है न माना रिआयत ठुप कान थींदी यार मां रिआयत करे पोइ अघु ॿुधाईंदी आहियां ज़बान हिकिड़ी कंदी आहियां वधीक हिकिड़ो रुपयो लाले खे आराम हूंदो भला उधरकार आहे या सफ़ा सिर तिरी ते खणी निकितो हुई यार गुलखान तुंहिंजी ॻाल्हि न सम्झी त कहिड़े ज़बान ॻाल्हाईंदो तूं सोटी हुजे साण त गॾ गोही न करे शराफ़त सां ॻाल्हाए एतिरो गॾे कंहिंखे चयो आहे मां इंसान जो बच्चो आहियां मां इंसान आहियां बाबा मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त उधर चौधर बि कंदे या न मड़ा उधर मोहबत जी कैंची आहे मां उधर न कंदी बसि रोक पैसा खपनि अच्छा असां मर्दनि सां मोहबत जी कैंची ऐं मायनि सां जना उधर कंदा ओड़े पोइ जी मोहबत जी तव्हांजे लाइ शुरूआत थी वेंदी आहे ठीकु आहे मूंसां उधर नथो करी यादि रख लाला ॻोठ में कंहिंखे बि कपिड़ो उधर त ॾिनई न मुंहिंजो नालो बि सिकू अथई असुल सटे छॾींदोमांइ कर ठीक है सोचींदा सेठ धनु जमादार दीपट आहे न सॼे ॾींहं मूंखे पादर वणजे त माफ़ पा तुंहिंजे हूंदे सां पादर बि था खाऊं बाबा सही त चयो अथव न बीमारी लॻी पई आहे जे मास्क पाईंदो त तव्हां लाइ भलो आहे न सेठ बि तव्हां त पायो न मुंशी जाठा जी सेठ अरे हणीस बाठा मूंसां वरंदी रही थो ॻाल्हाए अरे वॾे सां ईअं ॻाल्हाइबो हाँ हाँ मां बि आहियां धनु धोबी अहिड़ी हंध मां गोबी जो घर बि कोन थींदुमि ऐं मां आहियां जाड़ो खान जाठो अहिड़ो हणंदो आहियां बाठो जो घर भात कोन ईंदुसि बाज़ार में अरे मुंशी जाठा ॾे ख़बर माण्हू मुंहिंजे नाले छा था चवनि साईं माण्हू था चवनि धनु धोबी मगरूर थी वियो आहे उहो ज़मानो यादि कोन अथसि जॾहिं शाख ते कपिड़ा धोईंदो हो ईअं त मूं बि चांह खपाईंदो पोइ हींअर सदर लॻो पियो आहे जेकॾहिं मूं कपिड़ा धोता शाख ते धोता त छा थी पियो माण्हुनि खे साड़ थो थिए साड़ नथा सहनि बाबा माण्हू वॾा साड़ोला आहिनि तव्हां सां साड़ था कनि तव्हांजी नज़र डिघी हुजे बाज़ार में छा आहे पुठी रोज़ो अची आहे त काम पियो मोटी ॾियां न सेठ धनु मां बि चवां पियो त मुंहिंजो मुंहुं कैमरा में अचे ऐं माण्हू मूंखे बि ॾिसनि न ॾे ख़बर गंजा ऐं कीअं आयो आहीं छा लाइ आयो आहीं छो आयो आहीं अरे मुंशी जाठा बाठा तयारु कर त हणऊंसि साईं सेठ साहब मां तव्हांजा बाठा खाइण कोन आयो आहियां अरे सेठ बाठा तयारु कराईंदो आहे ॿियनि जे लाइ तूं त पंहिंजो आहीं न पंहिंजा ॾुख दर्द बयानु कर साईं सेठ धनु कनु अरे निभागा इहो छा थो चवीं सेठ खे धनु कनु थो चवीं बाज़ार में मुंशी ममड़ा अंधड़ा इहो त मां मिलायां पियो न
त जीअं हो चइबो आहे चांहि बाहि ऐं सेठ धनु ऐं कनु। अरे गंजा ऐं ठोड़ा ख़ालिस रुगो धनु चव, इज़त सां रुगो धनु चव। हा ईअं चवां न, बख़िदमत में जनाब ख़ालिस धनु साहब, पाक साफ़ ख़ालिस धनु साहब। अर्ज़ु आहे त मुंहिंजो थियण वारो जेको सालो आहे न, उहो मूंसां ऐं मुंहिंजी थियण वारी ज़ाल ऐं मुंहिंजी माउ सां दादागिरी थो करे। ऐं हा लुच लोफरनि सां यारी अथसि। अर्ज़ु थो कयां त मुंशी जाठे खे हुकुम कयो त अहिड़ा बाठा आणेसि जो सुकणो विझी छॾेसि ॿाहिरि उस ते। हा जीअं असांजे घर में हो चवंदा आहिनि न, अमन ऐं शांती हुजे ऐं कृपा हुजे, गोड़ न हुजे। जेकर तव्हां मुंहिंजी इन दरख़्वास्त ते गौर वीचार कंदव न त अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो, अलाए किथां खां किथे पहुचाईंदो। मां दुआ घुरंदुसि, आमीन सुम आमीन। अर्ज़दार गंजो राणो न राणा तुंहिंजी दरख़्वास्त ते अमल थींदो, पर फ़ैसिले जा 10,000 थींदई। 10,000? पोइ इन्हनि 10,000 मां बंदूक मां न वठां त पोइ उन में गोली बि विझां ऐं साले पंहिंजे खे हणां मरी वञे। चवंदा न आहिनि त खट खाली भली आहे, अहिड़े साले खां। राणा न कर माणा, तुंहिंजो फ़ैसिलो थींदो ऐं मां फ़ैसिलो कंदुसि, पर फ़ैसिले जो ख़र्च त थींदो आहे, हर वॾेरो वठंदो आहे। सेठ साहब मुंहिंजो फ़ैसिलो कजा, मां किस्तुनि ते पैसा ॾींदोसांइ। किस्तुनि ते पैसा ॾींदे? हा हा ईअं बि ठीकु आहे, पैसा ॾींदे वरी शादी कंदे राणा तो मां राज थींदा, राणा तो मां लख थींदा। पोइ वरी ईअं बि चवंदुसि तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन सां ईंदासीं, दौलत मामन सां ईंदासीं, चाचनि 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 मामन। अरे बस मूंखे बि नाचू करे छॾियो अथव। छो सेठ धनु कनु मुंहिंजी शादी थी थिए तोखे साड़ थो थिए? मूंखे साड़ कोन थो थिए। शुरू कर शुरू कर। तोखे वठण मुंहिंजा दौलत मामन सां ईंदासीं, दौलत मामन। अरे राणा सफ़ा बोखलो लॻो पियो। ॿुध बकरी गुम करे छॾी जा। बकरी आहे पर मां पाले कोन सघंदुसि। हेॾो सारो टटू बकरी कोन पाले सघंदे? छा थियो अथई जो तोखां हिकिड़ी बकरी नथी पालजे? मूंखे त पालण जी सघ ई कान्हे न। कोन ओ बुध हो मुंहिंजी जेका राणी आहे न, उहा मूंखे चवंदी आहे तो में सघ कान्हे का। जंहिंखे मूंसां नंढपिण सां ई गंढियो वियो आहे न, मां उनखे बि पाले कोन थो सघां, त बकरी वरी कीअं पालींदुमि? अरे हेॾे राणी बकरीअ में फ़र्क़ु आहे, सफ़ा सादो थी वई लोटा। हा हा राणी बि ईअं चवंदी आहे त मां रिठ बकरी न आहियां जो मूंखे पाण सां रहाईंदे। त पोइ इहा जेका तो बकरी ॾिनी आहे त पोइ मां उनखे ज़ोरी छो रहायां? जेकर मां ज़ोरी बकरीअ खे रहाईंदुसि न त पोइ माण्हू मूंखे ज़ालिम चवंदा, वरी अलाह साईं जो बि ॾोह थींदो न। न सही थो चवां न, कसम अम्मा जो। तूं वॾो सादो हुई, तुंहिंजी सोच बि सादी आहे, इन जे करे त तुंहिंजो अकुल बि कमु नथो करे। मां त बकरीअ जी दिलि रंजाइण नथो चाहियां न, उन सां त मां ज़ोर ज़बरदस्ती कोन कंदसि न। अरे बाबा जीअं तुंहिंजी दिलि चवे न तीअं कर। जे बकरी नथो संभाले सघीं त मूंखे पंहिंजी बकरी वापसि कर। जानवर सां बि त ज़ोर ज़बरदस्ती न थिए न, छो त मां उन जे दिलि में त न आहियां न। उन जे दिलि मां त का अहिड़ी न निकिरे न जो वरी अलाह साईं मूंखे ॾोह ॾिए। राणा तूं सफ़ा सादो, अहिड़ो सादो थींदे न त हीअ दुनिया तोखे रहण बि कान ॾींदी। वॾा तुंहिंजा माइट निभागा आहिनि जो तुंहिंजी शादी कराईंदा। तूं बकरी नथो पाले सघीं त तूं पंहिंजी ज़ाल कीअं हलाईंदी? मूंसां त मुंहिंजो सालो बि कोन थो ठहे। ऐं हा मुंहिंजी थियण वारी ज़ाल सां बि विढ़े थो ऐं मुंहिंजी माउ सां बि विढ़े थो। रमू बि ॻाल्हि ॿुध,
मां सेठ धनुअ खे तव्हां ॾेई आयो आहियां ऐं हा उन वटि फ़ैसिलो रखायो अथमि कसम अम्मा जो। हा हा ठीकु आहे सेठ धनु वटि मां भलंदुसि साईं। अरे घरा किन्ना हेॾी छाजला बि थो मूंखे हणी हक़ त तोखे पंहिंजी ज़ाल नथी मिले। पोइ मां तोखे बि कोन थो वणा पर थी थरो किकरा किन्ना। मां छा कयां राणी जो राणो बादशाह हूंदो आहे ऐं तूं त मूंखे फ़क़ीर बि नथो लॻी गंजा। छो राणी मां गंजो राणो आहियां तंहिं करे तूं इनकार थी करी। पोइ बि अलाए छो मां तोखे पसंदि न आहियां कंदी इहा मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि आहे। त पोइ राणी तूं ॿुधी छॾ तूं जंहिंखे चाहींदीअ न मां उहो थियणु कोन ॾींदुसि ऐं हा मां तोखे ॿिए जो बि थियणु कोन ॾींदुसि सिर्फ़ु तूं मुंहिंजी आहीं। हा जेको तोखे चाहींदो न मां हुनखे सफ़ा मारे छॾींदुसि। ई छोकिरनि टिकटाकर रमू हैदराबादी। तव्हां किथां था ॻाल्हायो? वात मां थो ॻाल्हायां ॿियो पंहिंजी ज़बान सां थो ॻाल्हायां ॿियो वरी किथां ॻाल्हाईंदुसि सुहिणा साईं। मुंहिंजो मतिलबु इहो न आहे मुंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हां कहिड़े इलाइक़े मां मूंसां ॻाल्हायो था। मां तुबिया मां जेके मेहड़ खां 5 किलोमीटर अॻिते। सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु वटि।